वॉइस अप्रैल खबर सिर्फ सरजारी खबर शेयर कंदासीं पिराले खां। रिपोर्ट माजिद अली सोलंगी। पिरालो में इरिगेशन खाते जे आमदननि जी मुबीना नाइले सबबि अबुलवाह जा कपर कमज़ोर थी विया आहिनि, जंहिं करे बरपास वारे इलाइक़नि में रवासियुनि में ॻणतीअ जी लहर छायल आहे ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो आहे। बस स्टॉप खोसापुल ॻोठ हाजी अलादाद बुर्दी ऐं ॻोठ अलावदायो बुर्दीअ जे ॿिन्हिनि वेझड़नि ॻोठनि जे रवासियुनि जो चवणु आहे त जेकॾहिं जल्द हिफ़ाज़त बंदनि जी मरमत न कई वई त वाह में चाड़ अचणु सबबि सूरत में ज़मीनूं ऐं घर फ़सुलु मुतासिर थियण जा ख़दशा पिणु आहिनि। ॻोठाणा इलाइक़े वासियुनि जो आला अख़्तियारनि खां मुतालबो आहे त अबुलवाह जे कमज़ोर कपिड़नि जे फौरी तौर ते मरमत मुमकिन नुक़सान खां बचाई वञे। अगरि जे न बचाई वई त 200 खां वधीक ॻोठ पाणीअ जी लपेट में अची सघनि था ऐं केतिरा ई घर मुतासिर पिणु थी सघनि था। वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करणु शेयर करण जूं दोस्तनि जी वॾियूं महिरबानी। सब डिवीज़न इरिगेशन पिरालो जे आमदन ऐं SDO ऐं मुलाज़िमनि जी नाअहलीअ सबबि को जानी नुक़सानु वॾो थी सघे थो। अबुलवाह जा ॿई कपर कमज़ोर हुजण बावजूद बि इरिगेशन अमलो न पहुची सघियो। हर साल जीअं हिन साल बि को वॾो जानी नुक़सानु या ॻोठनि जा फ़सुल पाणी हेठि अची सघनि था। माल जे अच वञण सबबि अबुलवाह जा कपर कमज़ोर थियण लॻा आहिनि। ॻोठाणा वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल तव्हांजो पंहिंजो चैनल।